नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घुटकी में ख़बर ॾींदा हलूं त मोहन अगवा इल्ज़ाम हेठायल धाड़ियल पारां पुलिस ऑपरेशन दावा रद्द, धाड़ियल राहिब शर जो वीडियो बयान जारी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। हे जेको कल मोहनलाल मेघवाड़ बाज़ियाब थियो आहे वापारी, इहो बिल्कुलु राजूनी कोशिश ज़रिए बाज़ियाब थियो आहे। न कंहिं पुलिस जे प्रेशर में, न का पुलिस जहिड़ी का हुई। पुराणा वीडिया पियल तव्हां ॾिसो, उहे साॻा ई वीडिया फिराइनि था, गाॾियूं बंदि ते घुमाइनि था, कंहिं ते बि को रेट न थियो आहे या कूड़ी ख़बर आहे बिल्कुलु। ऐं बाक़ी जेको आहे त धाड़ियलनि खे रूह में राम पियो, नियाणियुनि जो लुड़क ॾिसी करे ऐं उन्हनि जूं मिंथां ऐं उन नंढड़े सगीरनि ॿारनि जे करे इहा ई बि बिल्कुलु असां ताईं जेकी ख़बर आहे त इहा ई आहे। उन्हनि धाड़ियलनि पाण उनखे छॾियो आहे, पुलिस जो रस्तो ॾेखारे तव्हां हितां वञो, बिल्कुलु नियाणियुनि जे सदके छॾियो आहे। पुलिस जो प्रेशर बिल्कुलु कंहिं ते बि न हुयो। ऐं इहो एसपी साहिबु खामखा मुंहं जे नाले चयो पियो त राय शहर खां मां बाज़ियाब करायो आहे, पर इहा कूड़ी ख़बर आहे। असां इन शइ खां बिल्कुलु परे आहियूं। मां बिल्कुलु इन शइ ते रोज़ो रखियो आहे, पर हाल हाणे एसपी बार बार चिमचनि जे चवण ते चवे थो त राय शहर मां बिल्कुलु ॾोह न कयो आहे, न कंदुमि बि। बाक़ी मुखालिफ़नि जे चवे थो वो एसपी आहे, वस जो मालिक आहे, पर असां इन शइ खां परे आहियूं। बिल्कुलु महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।